पर असां चऊं था त उहो दोस्त मुंहिंजो भाई पियो आहे हुनखे आउं रिक्वेस्ट थो कयां तोखे चांस मिलियो आहे फेडरल गवर्नमेंट तुंहिंजी आहे प्राइम मिनिस्टर तुंहिंजो आहे तूं वठी अची पैकेज सिंध जे लाइ पैकेज वठी अची को 10-11 अरब रुपए जो पैकेज वठी अची 2 साल 3 साल हुकूमत हूंदी ख़ुदा करे वरी तूं 5 साल ॿिया थी वरी तूं ॿियो कमु कर पर बजाए असीं माना इहो ई वेठा सोचूं त बाबा हाणे असीं बस ॻाल्हि ख़तम थी ईअं न आहे इहे कुदरत तव्हांखे ज़िमेदारी ॾिनी आहे मालिक चवंदो त तव्हांखे हिकिड़ी शइ हिकिड़ो मुखी कंहिं शहर जी पट ॿधंदो आहे त हिन मुखीअ जी ज़िमेदारी हूंदी आहे पंहिंजे पंचायत खे संभालण तव्हांखे जेकॾहिं मिनिस्टर थियो था तव्हां सॼे सिंध जा मिनिस्टर थियो था तव्हांखे हिकिड़े इलाइक़े जा मिनिस्टर कोन था थियो के हिकिड़े यूसी जा कोन था थियो हिकिड़े सूबे जा कोन था हिकिड़े ॻोठ जा कोन था थियो तव्हां सॼे सिंध जा मिनिस्टर थियो था तव्हांखे मालिक पहिरीं त तव्हांखे सभ खां पहिरीं मालिक जी महिरबानी पोइ मुंहिंजे पार्टी आउं त चवंदुसि मूं ते जेके महिरबानियूं हिकिड़े मुंहिंजे ख़ुदा जूं ॿियूं मुंहिंजे बुज़ुर्गनि जूं ॿियूं मुंहिंजे मुर्शिद जूं थियो मुंहिंजी पीपल्स पार्टी ऐं किथे रहां तुंहिंजे ॿुधाए आउं एतिरो न आहियां जेतिरो पीपल्स पार्टी जी हैसियत ॾिनी आउं